काब दुनिया जी दुआ ना है गुनी सिर्फ अल्लाह जी रज़ा गुनी आ छो त जिक्र आहे ही अल्लाह जी रज़ा जे हासिल करण जे लाइ ताकि तवा दुआ करो त वरी रज़ा अल्लाह जी वठो तेजे करे तवा सागे पंहिंजे नियतुन जो पंहिंजी दुरुस्ती की हुजण घुर्जे हजरत इमाम बुखारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका पहिरीं हदीस पाक आंदी आ उहा में मुंहिंजा साईं इन जे लाइ नियत वारी आंदी ताकि तालिब शागिर्द पढ़ण वारो हासिल करण वारो इन किताब के पढ़ण खां पहिरियां पंहिंजे नियत के ठीक करे वठे पोइ वरी अॻिते हदीस जो ज़ख़ीरो पढ़े त अल्लाह उन जे ज़ाहिर के भी पाक फरमाईंदो त उन जे बातिन के भी अल्लाह पाक फरमाईंदो हदीस पाक जो तर्जुमो मां करे छॾियां थो हज़रत सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु मिंबर ते फरमाए रहा अलकमा बिन वक्कास लैसी फरमाए तो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां ॿुधो पाण फरमायो तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो हुज़ूर फरमाइनि था त अमलन जो दारो मदार नियतुनि ते आहे ऐं मर्द जे लाइ उहो आहे जेकी नियत कयई जंहिंजी हिजरत दुनिया जे तरफ़ आहे उनखे हासिल कंदो ऐं औरत जे तरफ़ आहे त उन सां निकाह कंदो पोइ उन जी हिजरत उन जे तरफ़ आहे जंहिंजे तरफ़ उन हिजरत कई माना जो मकसद हिजरत मां जेको हूंदो हिजरत हिते फरमाई वई हाणे को बि तव्हां सां अमल कयो था मदरसो जोड़ायूं था ठहरायूं था हलायूं था हिन महफ़िल में अचूं था तामुल कयो था जेका असांजी नियत हूंदी उन नियत खे ॾिसी करे उन जे मथां सवाब मुरतब थींदो तंहिंजे करे नियत कॾहिं ईअं बि थींदो आहे त हिकिड़े अमल में केतिरियूं ई नियतूं थींदियूं आहिनि पोइ जेतिरियूं नियतूं भलियूं हूंदियूं ओतिरा अल्लाह सवाब अता फरमाईंदो शेख अब्दुल मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह मिशकात शरीफ जे शरह में लिखियो आहे इन हदीस जे हेठां फरमाए तो हिकिड़े माण्हूअ जो मस्जिद में अचण जो इरादो आहे नियत कई वञा तो नमाज़ पढ़ण जे लाइ ठीकु आहे नमाज़ पढ़ण जे लाइ आयो उनखे सवाब मिलंदो पर जेकॾहिं उन में घणियूं माण्हू नियतूं करे मां मस्जिद वञा थो या नियत करे अल्लाह जी रज़ा जे लाइ अलॻि सवाब मस्जिद जो दीदार कंदुसि अलॻि सवाब मुस्लमाननि सां मिलंदुसि अलॻि सवाब उन्हनि खे सुन्नत मुताबिक़ सलाम चवंदुसि अलॻि सवाब उन्हनि खां वेही करे सिखंदुसि अलॻि सवाब उन्हनि खे वञी का हदीस या शरई मसइलो सेखारींदुसि उनजो अलॻि सवाब मुस्लमाननि सां दीनी इस्लामी कचहरी थींदी उनजो अलॻि सवाब मस्जिद में इतिकाफ़ जी नियत सां वञी वेहंदुसि अलॻि सवाब माना जमात सां नमाज़ वञी पढ़ंदुसि अलॻि सवाब माना जेतिरियूं माण्हू नियतूं कंदियूं कंदो अमल त उनजो हिकिड़ो आहे पर नियतूं उनजूं घणियूं आहिनि अल्लाह उनखे उनजे नियतुनि खे ॾिसी केतिरा सवाब अता फरमाईंदो अल्लामा इस्फराइनी बुखारी शरीफ जो शरह लिखियो आहे उन में इन हदीस जे हेठां लिखियो आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं दुनिया ते तशरीफ़ वठी आया तो हज़रत आदम अलैहिस्सलाम जानवर पहिरियां ई हा ख़ल्क़ बि आबाद हुई इंसान बाद में हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरियां आया हरण आया हज़रत आदम अलैहिस्सलाम हरण जो हिकिड़ो टोलो आयो अल्लाह जे नबी सां मिलिया खिदमत में हाज़िर थिया अल्लाह जे नबी फरमाए छो आया हो सही तुझे ज़ियारत जे लाइ पर मैं अच्छा ये पुठीअ ते खणी हथ जो घुमाई त हरण में हेठां मुश्क मुश्क वारो तुम जे मां मुश्क ॿियनि खे जो ख़बर पई काॾे विया हो हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी ज़मीन ते आयो आहे सभई अचनि था सलाम करण असां वियासीं हेठां तुंहिंजो तव्हांजे लड़के जो छाजो थियो दुआ फरमाई हथ जो घुमाई इहो तुंहिंजो हेठां मुश्क जो अची वियो मुश्क जो असां भी वजह हो भी आया हाणे हू छाजे लाइ आया हो त आया ज़ियारत जे इरादे सां छो त उन्हनि जी इरादो उतां हलिया उनजो उतां खां उनजो इरादो ज़ियारत जो पर हिन जो इरादो कहिड़ो त असां बि मिली अचूं हे तुंहिंजो वठी आया असां बि मुश्क वारो तुंहिंजो वठी अचूं आया अल्लाह जे नबीअ जे हुज़ूर में अल्लाह जे नबी फरमाए छाजे लाइ आयो साईं तुंहिंजे ज़ियारत मेहरबानी आया हो तो हे वापस मोटिया हाणे ओए पेरन का पुछो तो यार असां तव्हां सां मेहरबानी थी असां सां कुछ भी कोन थियो तव्हां में मुश्क सुन में दुन वारो मुश्क अची असां खे तो कोन मिलियो जे बाबा
ताजे नियत असा जे नियत में फर्क हो असा दोनों वठण कोन व्यास मुश्क वठण कोन व्यास असा व्यास हजरत आदम जे सिर्फ दीदार दे सुभान अल्लाह तमा व्याहो मुश्क जी सुध जी नियत करे तेरे करे खालिस खुदा जी नियत कान हुई वो असा के को मिलो अजर वो मुश्क मिलो तवा के कोन मिलो हरकत वरी एड़ी थी जो अजो सुधो उनन हाणन जे नस्ल में एकड़ा एड़ा हण जन में मुश्क अचे तो बिया एड़ा हण जे में मुश्क न थो अचे हुनन जो बि नस्ल हले तो हुनन जो बि नस्ल हले तो हुनन जे वदन के नियत जो एड़ो तो फिल्म मिलियो जो अजो ताईं क़यामत ताईं उनन जे नस्ल में दुआ जी बरकत हलंदी रहंदी है मुश्क जो दुन पुरो